वॾो अरमान आहे त तव्हां अलाए कॾहिं सुधरंदव, अलाए सुधरंदो ई कोन्हे। हर भेरे था तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि हर भेरे सम्झायूं था पर तव्हां मुड़ो नथा। मजलिस जा कुझु आदाब हूंदा आहिनि, महफ़िल जा आदाब हूंदा आहिनि। आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जॾहिं तव्हां जुमे जे ॾींहुं मस्जिद में अचो था, जिथे बि तव्हांखे जाइ मिले उते वेही वञो। जेकॾहिं तव्हां गर्दन फलांगे माण्हुनि खे ओरांगे ईंदो त तव्हांजे जुमे जो अजुर ऐं सवाब ख़तम थी वेंदो। ऐं उन माण्हू ते महबूबन करीमन लानत फरमाई जेको माण्हुनि खे ईज़ाउ पहुचाए, माण्हुनि खे लताड़े, माण्हुनि खे ओरांगे। ॿ ॼणा वेठा आहिनि, कुलो कुले में मिलायूं, उन्हनि खे चीरे ऐं अॻिते वधे। असांखे शरीयत पाक इन शइ खां मन फरमाई आहे। जी मुॾे ध्यानु आहे, कंहिं ॿिए पासे ध्यानु आहे? ठीकु आहे, सम्झो था। जॾहिं मजलिस हले पई त दौरान मजलिस उथण वेहण या पंहिंजी गुफ़्तगू करणु, हेॾे होॾे निहारणु, इहो आदाब मजलिस जे बिल्कुलु ख़िलाफ़। उन जो अजुर ऐं सवाब तव्हांजो ज़ाइल थी वेंदो, फ़ाइदो न मिलंदो। सम्झो था। तव्हांखे जिते बि जॻह मिले बिस्मिल्लाह करे वेही वञे। हाणे हे बीठा आहिनि, केतिरा भेरा स्टेज तो ऐलान थियो, अबा वेहो, अदा वेहो, अड़े अबा वेहो। हेॾे हिकिड़े जलसे में वियासीं, उते त ईअं चई त जे पीर जा मुरीद आहियो त वेहो, जे ज़ाल जा मुरीद आहियो त बीठा हुजो। त बि इलाही सारा बीठा हुया। हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो भेरो माण्हू सम्झाए त उनखे माण्हू सम्झी वञे न। तव्हांखे मूंसां मिलण जी मुहबत आहे ऐं मां कसम सां थो चवां, मुंहिंजो क़िबले ॾे मुंहुं आहे न, मूंखे बि तव्हां सां मुहबत आहे, तव्हां सां मिलण। मां बि चाहियां थो तव्हां हर हिक सां भाकुर पाए मिलां। पर हाणे हेतिरा माण्हू जेकॾहिं मिलंदा त पोइ मजलिस सॼी उन मिलण में हली वेंदी ऐं न तव्हांखे मजलिस जो लुत्फ़ मिलंदो न मूंखे मिलंदो। इन जे करे जॾहिं मजलिस हले पई त दौरान मजलिस माण्हुनि खे फलांगींदे, लताड़ींदे, चीभाटींदे अॻिते वधण जे बजाए तव्हां वेही तव्हां मूंखे ॾिसो, मां तव्हांजी ज़ियारत कयां। इहा ॻाल्हि वणे थी कोन थी वणे? वणे थी कोन थी वणे? जी। ऐं स्टेज जे पुठियों पोयों जो ढेर करे बीही रहंदा। तरीक़त जो मसइलो आहे, सूफ़ियाए किराम जो इहो मसइलो आहे त जॾहिं मुर्शिद जी महफ़िल में वञिजे त मुर्शिद जे साम्हूं वेहिजे, पुठियों न वेहिजे। तरीक़त ईअं सेखारे थी। छो? हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त जॾहिं मुर्शिद पंहिंजे मुरीद खे फैज़ ॾींदो आहे त उन जे पेशानी मंझां फैज़ मुहम्मदी निकिरंदो आहे। इन जे करे हज़रत इमाम रब्बानी फरमाए त जॾहिं पंहिंजे मुर्शिद जी मजलिस में वञो त उनजी पेशानी ॾे नज़र कयो, उन जे साम्हूं वेहो त का मुहम्मदी वंड तव्हांखे मिले। सम्झो था। हाणे हिकिड़ा त पोयूं बीहंदा, किथे गर्मी हूंदी आहे उते ईअं माण्हू मथो चढ़ी वेंदा, ईअं चीभाटींदा, मूंसां त हालत थी थिए। हिकिड़े ॾींहं में 4 जलसा आहिनि साईं क़िबला, हिकिड़े ॾींहं में 4 जलसा। हाणे हे हिकिड़े जलसे में वियासीं, मिसल 1000 माण्हू आहिनि, किथे 5000 माण्हू आहिनि, किथे 8000 माण्हू आहिनि। हाणे 8000 चवनि त साईं सां मिलूं। हिते त हाणे खणी दरगाह आहे, पर तव्हां साॻा ई माण्हू आहियो न, जलसनि में बि त तव्हां ई ईंदा आहियो न, त तव्हां घटि में घटि मूं ते त रहम कयो न। या कोन थी अचेव बाझ मुंहिंजे मथां? कसम सां थो ॿुधायां, कॾहिं कॾहिं जलसनि में मूंखे धिका ईंदा आहिनि, धिका ईंदा आहिनि। होॾो हो छिकींदो, होॾो हो छिकींदो, हो पटींदो। बसि चवंदो आहियां त हाणे अलाह साईं राज़ी थिए छल, पोइ इहे धिका बि अखियुनि ते आहिनि। इहा मोहबत न चइबी न।
मोहब्बत इहा आहे तव्हां मूंखे ॾिसो था मां तव्हांखे ॾिसूं था इहो काफ़ी न आहे। तव्हांखे जेकॾहिं मिलण जो शौक़ु आहे त तव्हां वांदकाई जे में जलसे में न ईअं अचो 5 ॾींहं रहो वेहो कचहरी कयूं हाल अहवाल कयूं लंगर खाओ ऐं रूह रिहाण कयूं सबक पंहिंजा तसव्वुफ़ जा सबक वठो। हाणे जलसे में ईंदा पोइ हर को चवंदो त मां मिलां उहो चवंदो मां मिलां। जलसे में नात महबूब जी हले थी पई सुहिणे हबीब जी नात हले थी ऐं केॾी केॾी महिल के अहिड़ा मोहब्बत वारा नात खान हूंदा आहिनि कसम सां थो चवां न त जेॾी महिल नात पढ़ंदा आहिनि त मुंहिंजो वजूद हिते हूंदो आहे मुंहिंजी दिलि मुंहिंजो रूह मदीने में हूंदो ऐं ईअं सम्झंदो आहियां त ॼणो मुंहिंजो सुहिणो हबीब मुंहिंजे नज़रुनि जे साम्हूं आहे। उहा कैफ़ियत तारी थींदी आहे। इहा उन्हनि खां पुछो साईं जिन खां पुछो जेके मोहब्बत वारा आहिनि जन मदीने वारे साईं जे दरबार जा जलवा ॾिठा आहिनि जॾहिं उन जी ॻाल्हि थींदी आहे त दिलि रूह ओॾे उॾामी वेंदो आहे। पोइ ओॾी महिल को चे पटींदो को छिकींदो को फीणो रखाईंदो को पोइ उहा कैफ़ियत मटिजी वेंदी हली पोइ चवंदो अल्लाह जेकर मां तॾहिं ते हेठि वेठो हुजां केरु मूंसां न मिले हा ऐं इहो तसवर मदीने वारो क़ाइमु हुजे हा त ख़ुदा जे वास्ते मूं ते बि रहम कंदा कयो पाण ते बि रहम कंदा कयो। मजलिस हले पई त ख़ामोश थी ॿुधो ऐं हिकिड़ो भेरो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो पंहिंजे दिलि ते लिखो। नवनि माण्हुनि ते मयार न आहे उन्हनि खे आदाब जी ख़बर न आहे। तव्हां हर महीने अचण वारा फ़क़ीर पुराणा माण्हू तव्हांजो मजलिस जा आदाब न सुञाणो त मां दाह कंहिंखे ॾियां तव्हांजी जी या वरी हाणे मजलिस पूरी थींदी न तव्हांखे मूं हिकिड़ो न 5 दफ़ा चयो आहे त जेॾी महिल मजलिस ख़तम थिए थी आख़िरी दुआ जेसीं ख़तम न थिए तेसीं केरु न उथे पर अञा मजलिस पूरी थींदी सभई उथी खड़ा थींदा। जेका दुआ हूंदी आहे न पुट पूरे ध्यानु कयो जेका आख़िरी दुआ हूंदी आहे मज़दूर जी मज़दूरी जॾहिं मुकमिल थींदी त उजरत मिलंदी न। मज़दूरी तॾहिं मिलंदी जॾहिं कमु पूरो थींदो कमु अधूरो हूंदो त मज़दूरी न मिलंदी। को माण्हू अध में मंझंदि जो छॾे वञे मज़दूरी पूरी मिलंदसि जेॾी महिल कमु पूरो कंदो त ओॾी महिल उनखे मज़दूरी मिलंदी। तव्हां हींअर मजलिस में आया आहियो भाड़ा भरे किराया भरे गर्मियुनि में जॻह मिली हले न बस में बीठो हले वेठो तव्हां किराया भरिया तव्हां गर्मी में पघर में मुशक़त बर्दाश्त करे आयो त कुझु हासिल करण जे लाइ न। हाणे हासिल करण जो वेलो इहो हूंदो आहे जेॾी महिल आख़िरी दुआ थींदी आहे ओॾी महिल जेॾी महिल अलाह जी रहमत वंडिजे थी तव्हां में इंतिशार को हुन सां ॻाल्हाईंदो को होॾे हिकु धूण थी वेंदी उहो न दुआ जो मज़ो तव्हांखे ईंदो न दुआ घुरण वारे खे मज़ो ईंदो। त तव्हां महिरबानी करे जेॾी महिल आख़िरी दुआ थिए थी जीअं मजलिस में मुतवजे वेठा हूंदा आहियो तीअं आख़िरी दुआ ताईं तव्हांखे ईअं ई वेहणो आहे। जॾहिं दुआ ख़तमु थिए उन खां पोइ भली तव्हां अचो। ॻाल्हि सम्झ में आई या न आई। ऐं मजलिस में जेॾी महिल बि अचो तव्हांखे जिते बि जाइ मिले उते वेही वेंदा कयो। बीही रहणु हाणे तव्हां हिकिड़ी कंधी ठाहे बीहंदो पोयों ॿिया माण्हू अचंदा उहे काॾे वेंदा लाज़मी उहे बि उथी बीहंदा उन्हनि खे तकलीफ़ थींदी या केॾी महिल हवा लॻे थी हीअं कंधी ठाहे बीहंदा त माण्हुनि खे हवा न लॻंदी गर्मी थींदी माण्हुनि खे तकलीफ़ थींदी। उन जे करे मजलिस जो अदब इहो आहे त जिते बि तव्हांखे जॻह मिले उते वेही वेंदा कयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मजलिस लॻी पई हुई 3 माण्हू आया ॿाहिरों आया घणा माण्हू जी 3 माण्हू आया। हिकिड़ो माण्हू जीअं आयो त जिथों आयो उते ॾिठई हिकिड़ी जाइ ख़ाली पई आहे उन जाइ में अची वेही रहे। ॿिया माण्हू आया वरी उन सां कुलो कुले में मिलाए उहो विच में ॼणो अची वियो ऐं ॿियो माण्हू जेको उन ॾिठो त मजलिस यार सॼी भरी पई आहे मां देरि सां पहुतो आहियां पोइ उहो हया करे शर्म करे अॻ में अचां हा त मां साम्हूं वेहां हा महबूबनि जो दूबदू दीदार कयां हा पर देरि थी वई। पोइ जुतियूं जिते माण्हुनि जूं पियूं हुयूं न हया जे करे उते ई वेही रहे। किथे वेठो जुतियुनि वारी जाइ। ऐं 3 माण्हू ॾिठई यार मजलिस सॼी भरी पई आहे जाइ कान्हे का उतो ई वापसि मोटी वियो मजलिस में न वेठो।
बस देर न गुज़री जो जिब्रील अमीन अल्लाह जो हुकुम खणी आयो। हबीबन करीमन जे खिदमत में अर्ज़ करे, या रसूल अल्लाह, रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमायो आ त मुंहिंजा महबूब हींअर 3 माण्हू तव्हांजी महफ़िल में आया, मजलिस में पहुता। पोइ जंहिं माण्हू जिते जाइ ॾिठी उते वेही वियो, तव्हांजो माण्हू ॿिया उन जे पासे में वेही विया, उहो विच मजलिस में ॼणो थी वियो, उहो विच रहमत में नाज़िल थी वियो, विच रहमत में दाख़िल थी वियो। इहो अल्लाह जे रहमत जे अंदर दाख़िल थी वियो हलियो, अल्लाह ताला उन जे मथां राज़ी थी वियो। मुंहिंजा महबूब ॿियो माण्हू जेको आयो उन खे अंदर जाइ नज़र न आई ऐं उहो जुतियुनि वारी जाइ ते वेही रहियो हया जे करे। अल्लाह तो फरमाए त इन माण्हू जे लाइ मूंखे बि हया ईंदो, कीअं इन खे दोज़ख में विझां, कीअं इन खे बेइज़त ऐं बेआबरो कयां। जेको हया जे करे मजलिस जे किनारे ते वेठो आहे, मां रब बि इन खे जन्नत में दाख़िल करे छॾींदुसि। ऐं सोना हबीब, जेको माण्हू तव्हांजी महफ़िल खे पुठी ॾेई ॿाहिरि हलियो वियो, उहो अल्लाह जे रहमत खां हटी वियो, अल्लाह जे रहमत खां दूर थी वियो हलियो। इहो महरूम रहिजी वियो अल्लाह जी रहमत खां, इहो महरूम रहिजी वियो अल्लाह जे फज़ल खां। मुंहिंजा दोस्तो, त पोइ हाणे तव्हां छा था चओ त अल्लाह जे रहमत जे विच में वेहंदव? सम्झो था त पहिरें माण्हू वांगुरु कोशिश इहा कयो त सवेल अचो ऐं साम्हूं वेहो ऐं मजलिस जे विच में वेहो त तव्हां अल्लाह जे रहमत जे अंदर विच में दाख़िल थी वञो। भला जे देर पहुता आहियो त हुन 2 नंबर माण्हू वांगुरु पोइ जिते बि जाइ मिली, जुतियुनि वारी जाइ बि भली। सम्झो था न, ज़िक्र वारनि जे जुतियुनि वारी जाइ मिली वञे त बि असांजे लाइ गनीमत। पर हुन 3 माण्हू वांगुरु न थिजे जेको मजलिस खे पुठी ॾेई हलियो वियो। मुंहिंजा दोस्तो, त मजलिस जे अंदर वेहो, होशियार थी वेहो, बाख़बर थी वेहो ऐं समझण जी कोशिश कयो, पिराइण जी कोशिश कयो। जा ॻाल्हि ॿुधो उन खे पंहिंजे दिलि ते लिखो ऐं दिलि में इहो तहयो कयो, अज़्म कयो त इंशाअल्लाह हाणे इन ॻाल्हि ते वञी अमल कबो। इंशाअल्लाह हिन महफ़िल में, हर महफ़िल में तव्हांखे का न का शइ ज़रूर मिलंदी, कुछ न कुछ सबक, का तालीम, को जिंदगी जो को गुर, को सबक, को जिंदगी घारण ऐं गुज़ारण जो सबक जरूर तव्हांखे मिलंदो। सम्झो था न? इन जे लाइ कुछ पिराइण जी नियत रखंदव त इंशाअल्लाह ताला पिराए वेंदव। अल्लाह ताला जल्ल शानु शाल असांखे मजलिस जे आदाब जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं साजन साईं खे सॾु कर, पोइ वरी मिठल।